नियाज़ रब तो फरमाए इन जिंदगी जे दुनिया में हर शे मां अल्लाह छड़ींदुस पर याद रखी छड़ जा जे कदे दुनिया जे रंगीन दे न निहारे मां परवरदिगार सा प्यार कयई जी अखियों बूटी दे एड़ियों हूरू तुझे इंतजार में हूं दियो जह जड़ी दुनिया में का शे आहे ही कान का दुनिया जे रंगीनन में गुम न थी इहा दुनिया जी जेका रंगीनी आ न मुंहिंजा दोस्त अजीज जेको इन में गुम थी विंदो आ वो पंहिंजो हकीकी मकसद भुलाए छॾींदो आ इनखे मुसाफ़िर थी करे हल ॾिस त मुंहिंजो यार तुंहिंजे लाइ असुल जेको मकान आ जॾहिं उहे महल मिली विया त हे दुनिया जा महल छा कंदा अज़ीज़ाने मन अन्या भी हिकड़ो मिसाल दई गाल मुखे ज़हन में बीठी आ विसरंदी कान अम्मा बतूल जी गाल पे कह तहां पक्की गाल ज़हन में रखजो हिकड़े अल्लाह जे नेक सालिह बाने वट कुछ मानू आया याद रखो अल्लाह वारन जे दरबार में जहड़ी नियत खणी वंजबो आ अल्लाह ताला उन नियत जे ऐन मुताबिक उनके मुराद दई छड़ी के अल्लाह जा सालिह बानड़ा जिक्र जे नियत सां आया उन्हनि खे जिक्र जूं लोलियूं मिली वयूं के मुंहिंजा दोस्त अजीज करामत जे नियत सां उन्हनि खे करामतूं मिली वयूं हिकड़े चयो त चवनि था त सभु कुझु अल्लाह वारनि वटि मिलंदो आहे मूंखे 100 सोनियूं अशरफियूं खपनि अल्लाह वारनि जे दरबार में वेठो सभु को पंहिंजी मुराद वठंदो हलंदो वञे अल्लाह जे वलीअ ॾे रोज़ निहारे चवे सही मुंहिंजो यादगीरो कयो पान फरमायो हा बच्चा वरी निगाह करे हुन ला दुआ घुरन पर याद रखी छॾियो मुझे रब जो फरमाना इन्नल्लाह ला युग़य्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युग़य्यिरु मा बिअन्फुसिहिम मुझे बेनियाज़ रब फरमायो जेसि पान के पान तब्दील न कंदे तेसि मां अल्लाह भी तोखे तब्दील को न कंदो सही असां चवंदा पाण ही कुछ कोन थींदो कुकड़ अॻियां पई हुजे पकर अॻियां पियो हुजे मुंहिंजा दोस्त पाण ही तुंहिंजे वात में कोन पवंदो मानीअ जे हिकिड़े टुकर लाइ हथ वधाइणो पवंदो हथ वधाए वात ते रखी बीही रहो पाण ही वात में कोन वेंदो वात खे खोलणो पवंदो वात में विझण खां पोइ जेकॾहिं चुपड़ी करे ईअं करे बीठो हूंदे त गिरह वात में किनो थी वेंदो इनखे अंदर मोकिलण जे लाइ तोखे ॾंदनि खे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वर्जिश कराइणी पवंदी मानीअ जो टुकड़ो भी पाण ही अंदर कोन थो वञे हेॾी वॾी ज़िंदगी पाण ही कान हलंदी जन्नत ईअं पाण ही कान मिलंदी कुछ थोड़ो लोड़ी दे त यारो कुर्ब करे राज़ी थी अल्लाह जे कामिल वलीअ ॾिठो त हिन जे मुक़द्दर में भलाई लिखल कान्हे का हिन जो इरादो ही कोने पान अशरफिन जी थेली खणी सुबह जो सवेल फरमायो बच्चा अचे तुझे दिल जी मुराद जेडी मल अशरफिन जी थेली मिली हमरा से बागो बहार थी गयो खुश थी हमरा किबला बस अल्लाह से तहां जे बचड़न दे खीर कंदो ही कंदो हमरा दुआओं दे हलण लगो असा मतलब ही हूं नंढड़े नफे जे ला वडो असा पंजो नुकसान कंदा हूं गौर सा ही गाल बुधजा अशरफिन जी थेली डाडो हमरा खुश थी निकतो मोटरसाइकिल वठंदुस पो वरी मां हीअं कंदुस पो वरी मां हीअं कंदुस पो हीअं कंदुस हाणे ख्याल पचाईंदो अचे तो पियो अॻियां साम्हूं ॿ फोरू मिली वियस घणा फोरू ॿ फोरू मिली विया ॿिन्ही अचे हमरा के सुक कयो खबरदार काॾे वींदे हिन चयो मूंखे मारियो न छा खपेव चई जेकी कुछ तो वटा वो सब खपे चई ॻाल्हि ॿुधो मूं वटि घणो कुझु आहे सोनन अशरफिन जी थेली आहे मां ख़ुशीअ सां 3 हिसा थो कयां 3 ॼणा हिसो हिसो विराए था खणो ज़िंदगी तव्हां जी बि सुकून सां ज़िंदगी मुंहिंजी बि सुकून सां चोरन सोचो जॾहिं राज़ी थी ॾे थो इन खां वधीक भली ॻाल्हि कहिड़ी आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अशरफिन जी थेलीअ खे खोले 3 हिसा कयो वियो हिकिड़ो हिसो हिकिड़े चोर खे ॿियो हिसो ॿिए चोर खे हिकिड़ो हिसो हिन पाण खयो हाणे टिनी अॻिते सफ़र शुरू कयो राति जो टाइम थियो दिलि में ख़्याल कयूं त शहर में नथा हलूं हेतिरियूं सोनियूं अशरफियूं मतां माण्हू असां खां खसी वञनि मतां पुलिस असां खे ॿधी वञे
हिकड़े दोस्त के चयो अचे ही बब्बा अशरफियूं असां था ॾियूं ॿ अशरफियूं तूं पंहिंजूं वञी सुठी मानी भाॼी वठी आ खाई करे राति जे पोएं हिसे में सफ़र कंदासीं। उन हिकड़े नौजवान जॾहिं मानी वठण लाइ निकितो रस्ते जे दिल में ख्याल आयो हुन वटि बि अशरफियूं हुन वटि बि अशरफियूं मूं वटि बि अशरफियूं असलु हिकड़ी अटकल थो कयां भाॼीअ में ज़हर मिलाए थो वञा हुननि खे कहिड़ी ख़बर हो ॿई खाईंदा हो ॿई मरी वेंदा हे सभु सोनियूं अशरफियूं मूंखे मिली वेंदियूं मां ज़िंदगी वञी बादशाहनि वारी गुज़ारींदुसि। उन जे नियत में ख़याल आयो फुतूर आयो उन मानी बि वरती आहे ज़हर बि वरतो आहे उन मानीअ भाॼड़ीअ में ज़हर मिलाए खणी आयो आहे होॾऊं नियत बुरी कयो खयो थो अचे अल्लाह जे कुदरत ॾे निहार तुंहिंजा मुंहिंजा वॾड़ा चवंदा हुया खॾ ॿिए जे लाइ जेको खोटींदो आहे उहो किरंदो वञी ॻाल्हि केरु किरंदो आहे उहो ई किरंदो आहे जेको ॿिए लाइ खॾ खोटींदो आहे। हिन खॾ खोटी त ॿिन्ही खे मारे अशरफियूं खणा हिननि वरी ॿिन्ही सलाह कई यार ॻाल्हि ॿुध हो साथी जेको आहे मानी वठण वियो आहे जीअं मानी वठी अचे अञा वेहे तूं हुनखे धको हणजा नमो त मां घुटो ॾेई मारींदोसांसि मानी बि सुकून जी खाईंदासीं अधु अधु अशरफियूं विरहाईंदासीं। हिननि ॿिन्ही पाण में पको पहो करे छॾियो हो मानीअ में ज़हर मिलाए खणी आयो जीअं मानी आॾो रखियो हिननि ॿिन्ही हिक ॿिए खे इशारो ॾिनो हमराह धक हयो पहिरें धक सां हमराह जो दम परवाज़ थी वियो ताड़ा मिलाए ख़ुशि थिया ख़ुशि थी करे उहे अशरफियूं अधु अधु करे रखियूं हाणे सुकून सां मानी खाइण लॻा बेनियाज़ रब जो फ़ैसिलो ॾिस जॾहिं मानी खाई बस कयूं भाॼीअ में ज़हर हुयो उहे ॿई बूते तड़पी तड़पी मरी विया टई उते जो उते मरी विया बुज़ुर्ग पंहिंजे मुरीदनि सां गॾु उतां सुबुह जो निकिरंदो आहे पाण फरमाईंदा आहिनि अचो हलो उन्हनि जो हाल ॾिसो जन खे अल्लाह पंहिंजे कुर्ब खां परे रखियो आहे जन जे अंदर में दुनिया जो प्यार आहे हली उन्हनि जी हक़ीक़त ॾिसो अल्लाह जो कामिल वली आयो त हो 100 अशरफिन वारो बि मोह पियो आहे त हुन जा ॿ फोरू साथी बि मरी विया आहिनि। ऐ मुसलमान इन दौलत खे हासिल जरूर कर पर इन जे हासिल करण में कॾहिं बि नियत बुरी न कजां ॿिए खे नुक़सान ॾेई हासिल कयां या ॿिए जो हक़ खाई हासिल कयां नतीजो छा निकिरंदो इन मंज़िल ते पहुची कोन सघंदे उन खां अॻु ई तोखे ख़त्म थियणो पवंदो। मां अञा क़ुरान करीम जी आयत रहिजी वई पोइ अम्मा साइण ॾे हलां टाइम तो घणो थियो पर बाक़ी 10 मिनट अज़ीज़ाने मन मुझे बेनियाज़ रब पंहिंजे नेकन जी ॻाल्हि कई वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन वक़ियामा मुझे बेनियाज़ रब फरमायो मां अल्लाह जा उहे महबूब बाना जेके रात जो उथी करे थधि में मुसल्ले ते बीही करे केॾी महिल सजदन में केॾी महिल क़ियाम में बीठा हूंदा आहिनि। अल्लाह जी ज़ात कुरान करीम जे अंदर पंहिंजे सालिहन जी तारीफ़ कई आहे मता तूं समझी त मां आदि जो थी नफ़िल थो पढ़ा कोई नथो ॾिसे ॿियो नथो ॾिसे पर ॾिसण वारो ॾिसी रहियो आहे। ऐ मुसलमान थोड़ो रुगी जाग त लॻई चो थोड़ो जाग त लॻई हा थोड़ो सी आ न कंहिंजे लाइ सठंदे हींअर ही जेके न मरखंडन खां आया या परे परे खां दोस्त आया हो मुंहिंजा दोस्त छाजे लाइ अल्लाह जे ज़िक्र जूं ॿ ॻाल्हियूं ॿुधण लाइ महबूब मुस्तफ़ा जे दुरूद जूं ॿ ॻाल्हियूं ॿुधण लाइ आले रसूल जे मोहब्बत जूं ॿ ॻाल्हियूं ॿुधण लाइ असहाबे रसूल जे इश्क जूं ॿ ॻाल्हियूं ॿुधण लाइ 1400 साल उन जवाननि खे दुनिया तां गुज़री चुका अॼु बि 1400 साल खां बाद बि तुंहिंजे असांजे अंदर में जेको
जेको जो प्यार आ इहो पाण ही पैदा कोन थियो आ पर पैदा करण वारे पैदा कयो आ। याद रख इहा जेका निस्बत आ न इंशाअल्लाह ताला न दुनिया में तो असा के तन्हा छदींदी न कब्र में छदींदी न आखिरत में छदींदी। मौजू तवील थी वे मुखे अम्मा साइण जो शान बयान करणो आ। मां मोटी अचा अम्मा साइण जी शान ते अर्ज पे कयम हजरत उस्मान नालो छा वरतुम वरी चो हजरत उस्मान गनी रदी अल्लाह ताला अन्हु मालदारा दौलतमंदा मुझे हुजूर जे दरबार में अर्ज थो करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उस्मान जी दिल थी चवे त महबूब मूं वटि मेहमान थियन हुजूर मुझी मेहमानी कबूल कन। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हजरत उस्मान जी दावत कबूल कया। पाण फरमायो सुभाणे हिन टाइम ते असा तव्हां वटि ईंदासीं। हजरत उस्मान आयो आ। मुझे महबूब पुछो ऐ उस्मान जी आका मेहरबान केतरा मेहमान गड वठी हलऊं। हजरत उस्मान मालदारा चवे तो आका भले सभिनी दीवानन के वठी हलो अल्लाह गंज दई छड़ियो आ। मुझे महबूब फरमायो पांजे सहाबा के अचो हलो उस्मान जे दावत ते अग्या मुझो हुजूर हलंदो थो वने पोया हजरत उस्मान कदम गणी दो थो वने छा थो कंदो वने वरी चो छा थो करे हबीब हलन था। हजरत उस्मान कदम गणे थो जदे घर जे करीब पहुता मुझे आका पांजा रुख मुबारक पोइते करे जुल्फ मुबारक वराए छा वराए चो छाखे वरायो जुल्फे देखी है के नजरों ने घटा देखी है जुल्फे देखी है के नजरों ने घटा देखी है। अरे लुट गया जिसने लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है। हुजूर जो प्यार पुछड़ो थे तो मुझे महबूब जे सहाबा का पुछो मुझे आका पंजा जुल्फ मुबारक ही वरा पुछो उस्मान जी मुझा महबूब मेहरबान कदम छो थो गणी हाय 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 कदम छो थो गणी खिली थो चवे मुझा आका दिल जी तमन्ना हुई त जदे महबूब मुझी दावत खाण ईंदा जेतरा कदम मुझो महबूब भरे ईंदो ओतरा मां गुलाम खुशी में आजाद कराए छदींदसे। मुझा महबूब खुश थिया इन काफिले में मुझो सुहणो अली भी मौजूद आ। केर डाढिया गाला केर हसनैन करीमैन जो बाबो अम्मा फातिमा ज़हरा जो घोट सुनो अली उल मुर्तजा मौजूदा दावत थी वे सबको दावत खाई मोटियो महबूब भी मोटिया मुझो दिल पर अली भी आयो जी घरड़े में आयो अम्मा फातिमा ज़हरा रदी अल्लाह तआला अन्हा निहारे फरमायो ऐ मुझा सोना घोट अली लगे थो त तवाजे चेहरे में को सवाल नजर अची रहो आ। मुर्की फरमाइन था ऐ हसनैन करीमैन जी अम्मड़े बिल्कुल दुरुस्त फरमायो। अम्मा साइण फरमायो छा गाला चवे तो ऐ मुझे महबूब जे लखते जिगर बचड़ी अज उस्मान सुने दावत कईया मुझे महबूब मुस्तफा जी मां अली जे दिल भी चयो त महबूब जी दावत कया पर हालो गरीबिया इन करे खामोश हसनैन करीमैन जे अमड़ फरमायो ऐ मुझा दिल पर घोट फिक्र न कर दावत दियण तुझो कमा इंतजाम करण मुझे मुस्तफा जे बचड़ी जो कमा।
सोने शेरे खुदा के जदे मुझे महबूब मुस्तफा जे बचड़िया जे पाक जुबान मा शेरे खुदा ये जुमला बधा पाण चोॾीअ जे चंड वांगुरु ये सुर्ख थी लाल थी वया सिधो मुझे हुजूर जे दरबार में आया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां अली जी दिल थी चवे महबूब मुझी मानड़ी खाई महबूब मुझी गाला महबूब मुझी ए बार बार जेको मानड़ी जो जिक्र थो अचे ऐ मुसलमान इन गाल जे मथा गौर कर मानड़ी खारायण सिख याद रखी छद मानड़ी खारायण सिख मानड़ी खारायण सिख मुझो रब उहो थई याद रखी छद जा जडे न तू मेहमान के खाराइंदे त इए न सोच जा त 10 किलो अटो आ 5 मेहमान खाइंदा त बाकी छा बचंदो इए न सोच जा इए सोच जा त हूं तू दाल सामानी खाइंदे पर मेहमान ईंदा मेहमानन जे सदके मुर्गी तुझे घर में रब सुकी थो पहुंचाए छदे अल्लाह अकबर हक चारे या दम दस्तगी जिंदा अजीज़ान मन अम्मा फातिमा ज़हरा जे दिल जोई करण खां पो मुझो दिलबर अली मुर्कदो आयो मुझे मुस्तफा के मालूम त मुझे अली जे घर जो हाल छागे सोने अली अर्ज कयो मुझे महबूब मुर्की कबूल फरमायो पाण फरमायो सुभाणे उन ही टाइम ते तवा दे हलंदासी सोनो अली मुर्कदो आयो ऐ हसनैन करी मैन जी अमड़े मुझे महबूब दावत कबूल फरमाया अम्मा फरमायो मुझा घोट अली फिक्र न कर जी महबूब ईंदा वठी अचण तुझो कम ताम तैयार करण मा फातिमा ज़हरा जो कमा मुझे हुजूर फरमायो अदा अली बेपहरी नमाज का पो हलंदासी मुझो सोनो अली बेपहरी नमाज ते आयो आ तवज्जह त कर यार मुझी अम्मा फातिमा ज़हरा एडो सोनो अली आयो आ महबूबन के वठण ला ओडा अम्मा फातिमा ज़हरा ज़ुहर जी नमाज पढ़ी जेतरा बि घर में थाम होया उन थामन ते ढक दई चुल्हे ते चाढ़े छडियो बगैर बारण जे चुल्हे जे मथा रखी करे दस्तरखान वडो विछाए छडियो मुसल्लो विछाए पंहिंजे रब जे ज़ात सां नाज थी करे ओ मुझा मौला पंहिंजे महबूब जे बचड़ी जो हाल मालूम थई हाणे दावत असां ॾिनी आ मर्ज़ी तुंहिंजी आ पंहिंजे महबूब जे बचड़ी जी लज रखी या पंहिंजे महबूब जे बचड़ीअ के रुसवा करी अम्मा रोई दुआ घुरिया होदा मुझा महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज का फारिग थिया सोने अली खां इए कोन पुछो त घणा मेहमान वठी हलो हालांकि हुजूर के खबर आ त मुझे अली जो हाल गरीबी आ हजरत उस्मान जी खबर हुई उन जो हाल अमीरी आ पर पुछो त घणा मेहमान वठी हलो दिलबर अली खां पुछन नथा हुजूर फरमायो जेतरा भी आयो अचो हली अदा अली जी दावत खाई अचूं सोहणो अली दिलबर अली महबूबन जे पोयां कदम गणी दो थो अचे आहा दिलबर अली कदम गणी दो थो अचे महबूब पहुता रस्ते में हुजूर किथे भी कौन फरमायो त अली तू कदम छो थो गणी सोने उस्मान खां पुछो उन जो राज भी ज़ाहिर थियो सोने अली खां नथा पुछन महबूब दस्तरखान ते अम्मा फातिमा ज़हरा मुसल्ले ते सोहणो अली आयो अम्मा फातिमा ज़हरा फरमायो मुझा दिलबर अली कहीं भी थाम जो ढक न लाहे जा खणी वनी दस्तरखान ते रखी अच जा दस्तरखान ते रखण तुझो कमा इन राज के जाहिर करण मुझे रब्बे काबा जो कमा
मुझो सुनो अली मुझो दिल पर अली थाम खणंदो आयो रखंदो वयो मुझो मुस्तफा ॾिसंदो वयो मुरकंदो वयो त सुनो अली थाम रखंदो वयो जेतरा भी थाम होया ॿ हुया या चार जेतरा भी उन वक्त में होया रखजी वया मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अञा कंहिं थाम जो ढक न लाथो उन खां अॻु में हज़रत अली ॾे निहारियो निहारे फरमायो अदा अली जी मुझा आका तोखे ख़बर आ मुझा आका हुकुम थे मुझे हुजूर फरमायो तू असांजा कदम गणी दो पियो वञी हिकड़े हिकड़े कदम तुझे गणण जे एवज़ मुझो अल्लाह हिकु हिकु हज़ार मां मुस्तफा जे ग़ुलामन के माफ़ीअ जा ऐलान कंदो पियो वञे याद रखी छॾ इन महबूब जे घराणे सां प्यार कर खुदा जो कसम प्यार करे ॾिस बस जुमलो वरी भी साॻियो ईंदो दर्द पैदा कर त दवा मिले प्यार पैदा कर त दीदार मिले अम्मा फातिमा ज़हरा जा है बिड़ई थाम मुझे आका खुशबरी हजरत अली के बुधाए मुझे आका हिकड़े थाम ता हिय जो ढक लाथो अजीब उब निकरण शुरू थी वई जे सजे माहौल के महकाए छड़ियो मुझे मदीने जे मीर पंहिंजे पाक हथड़न सा उन थाम मां भाजी कढी करे सहाबा के ॾिनी पाण फरमायो खाओ अबू बकर सिद्दीक निहारे रहियो उमर फारूक निहारे रहियो उस्मान ज़ुन्नूरैन निहारे रहियो तलहा जुबैर बिलाल निहारे रहिया मुझो महबूब मुस्तफा मुरकी रहियो हुजूर फरमायो खाओ सुने अबू बकर दे निहारे मुझे आका फरमायो अबू बकर जी मुझा दिल पर कीअं थो भाॼीअ जी खुशबू समझी निहारे चवे थो आका मूंखे पैदा कंदड़ रब जो कसम फर्श ते अॼु खां अॻु में कॾहिं बि अबू बकर अहिड़ी खुशबूदार भाॼी कान ॾिठी आ मुझे मदीने जे मीर मुर्की फरमायो ऐ अबू बकर सच तो चवी इहो ताम मुझे बेनियाज़ रब जन्नत मां तैयार करे मोकिलियो आ ऐ मुसलमान गौर कर दुनिया जी काई ताकत भी गुल खां खुशबू के अलग नथी करे सके जिते गुल हुंदो उते खुशबू हुंदी जिए गुल मां खुशबू कोई अलग नथो करे सके ये मुझे मुस्तफा जे बचड़न सा सहाबा जे प्यार के भी कोई अलग नथो करे याद रखी छड़ हुजूर जे सहाबा दे निहार मां तोखां तो पुछां कसम थी तोखे पैदा कंदड़ रब जो जिते न अम्मा फातिमा ज़हरा मुसल्ले ते वेही दुआ घुरे ऐं जिब्रील जन्नत मां भाजी खणी अचे अबू बकर उमर उस्मान अली तलहा जुबैर बिलाल मुझे मुस्तफा जे हथड़े सा निकल भाजी खाइन कसम थी पैदा कंदड़ रब जो इहे जन्नती नाहन त केर जन्नती आ जवाब दे मुझे मुस्तफा जे इन दीवानन सा बुग़्ज़ न रख मुझे मुस्तफा जे परवानन जे ला अंदर में न रख अगर रखंदे न याद रखी छड़ उनन के कुछ कोन थींदो यार पंहिंजो नुक़सान कंदे छो त जन के मुझे महबूब मुस्तफा जे बचड़ी जे दुआन वारा ताम रब हुजूर जे हथों वंडे पियो खाराए उनन जो मकाम निरालो आ अञा इए तोखां पुछां हुजूर जो सहाबी हजरत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु मुझा दोस्त अजीज वो हजरत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु एक दफो मुझे करीम आका जी दावत कई मुझे करीम आका दावत खाइण खां बाद जह कपड़े सा हथड़ा उग्या जह कपड़े सा हथड़ा उग्या हजरत अनस फरमाइन था जडे भी कपड़ो वो मेरो थींदो हो बाहि में विझंदो त सड़ंदो कोन हुयो पर नो थी निकरी ईंदो हुयो मुझो महबूब मुस्तफा जे कपड़े के हथड़ो लाए उनके बाह कुछ न करे सके जवाब दे जे रान ते मुझो मुस्तफा आराम करे बुधा त उनके जन्नत में रब मकाम दींदो या को न दींदो
ऐ मुझा दोस्त अजीज याद रखी छॾ मुझे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना कदे कदे पंहिंजे तन्हाई में सच्चाई सां गौर कंदो कर ईमानदारी सां गौर करे सोचींदो कर त मुझे महबूब मुस्तफा के रब ताकत ॾिनी आहे या कान ॾिनी आहे। जवाब दे कह दोस्त किताब में लिखियो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे पाक मज़ार जे 33 फुटन जे अंदर या 33 गज़न जे अंदर जंहिंजी भी मज़ार आ रब उन्हनि जे मथा जहन्नम जी बाह हराम कया त अहले सुन्नत जे आलिम मुझा दोस्त अजीज इमाम अहमद रज़ा खान जवाब दिनो त तू त 33 फुट तो लिखी पर असां जो ईमान आ त सुणे इमाम हुसैन जे निस्बत वारो 33,000 मैल परे भी हुजे उनके भी करे जहन्नम जी बाह वेझो अची न सकंदी। ऐ मुझा दोस्त इमाम हुसैन सुहणे जे मज़ार जे 33 गज़न ते तुझे अकीदे मुताबिक जहन्नम जी बाह वेझो न अची सकंदी। को जवाब दे जेके गुंबज़ खज़रा में मुझे मदीने जे ताजदार जे पासड़े में सुता प्यान बुधा उन्हनि जो मकाम छा हूंदो। हुजूर जे हिक हिक सहाबी जी इज्जत कर हुजूर जे हिक हिक सहाबी सा प्यार कर हुजूर जे सहाबी जे प्यार जी निशानी मुझे मुस्तफा जे बचड़न सा प्यार जी निशानी थे। याद रखी छड़ मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो मुझे सुहणे अलीउल मुर्तजा शेर खुदा जा दीवानो आशिको। आखिरी जुमलो तांजो मा टाइम तमाम घणो वठी माफ कजो मुखे सवा कलाक गालाइणो हुयो पर चरियो मानुआ सजण साईं जो चरियो फकीर सदींदा मानू मुखे सजण साईं जो चरियो फकीर हां टाइम जी खबर कान पवंदी आहे। याद रखी छॾियो इबादत करण जे लाइ आखिरी जुमलो इबादत करण जे लाइ खुदा जे खौफ जो हुजण जरूरी आहे। इबादत करण जे लाइ ॻाल्हायो इबादत करण जे लाइ खुदा जे खौफ जो हुजण जरूरी आहे ऐं इबादत बचाइण जे लाइ इश्क मुस्तफा जो हुजण जरूरी आहे। इबादत करण जे लाइ खुदा जो खौफ हुजण जरूरी आहे उन इबादत के बचाइण जे लाइ इश्क मुस्तफा जो हुजण जरूरी आहे। जेकॾहिं इश्क मुस्तफा नाहे त वेठो इबादतूं कर उन पंहिंजे यार के याद करे जे 6 करोड़ साल इबादत कई हुई पर अज़मत नबी न सुञातो रब इबादत उन जे बूथ ते मोटाए हणी छॾी। अल्लाह जे ज़ात के इबादत उन जी वणंदी आहे जेको अज़मत नबी ॼाण जेको शाने नबी जानदो आ जेको अज़मत नबी सा प्यार कंदो आ मुझो रब वरी उन सा प्यार कंदो आ जैसा अल्लाह प्यार कंदो आ उन जो हिते भी बेड़ो पार थींदो आ तो होते भी बेड़ो पार थींदो आ। मञा तो गुनहगार हूं मञा तो खतादार हूं पर यार हिकड़ी जवाब ॾिजा त छा तुंहिंजे असांजी दिल इहो नथी बोले जहिड़ा आहियूं तहिड़ा पर आहियूं त पंहिंजे महबूब जा जहिड़ा आहियूं तहिड़ा आहियूं पंहिंजे महबूब जा इंशाअल्लाह ताला मुझो रब उन महबूब जे सदके में तो जो असांजो बेड़ो पार फरमाइंदो। मुझा महबूब मुर्शिद हजरत महबूब सजण साईं दामत बरकातहुमुल आलिया पाण फरमाइंदा आहिनि फकीरो बकम कयो सिर्फ बकम कयो असां तव्हां के लिखी था ॾियूं त कॾहिं बि तव्हां ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदो। मुझा महबूब मुर्शिद कहिड़ा पाण फरमायो हिकु त खुलूस ऐं सच्चाई सां नमाज पढ़ो नंबर 2 हलाल जी रोजी कमायो। छा कयो हलाल जी रोजी कमायो मेहनत कयो मजदूरी कयो ऑफिसर आहियो ऑनेस्टी सां ऑफिसरी कयो जमींदार आहियो दयानतदारी सां जमींदारी कयो हारी आहियो ईमानदारी सां हार पो कयो मजदूर आहियो ईमानदारी सां मजदूरी कयो व्यापारी हो ईमानदारी सां व्यापार कयो। अल्लाह जी ज़ात इन पोरे में एतरी बरकत अता फरमाइंदो जो तुंहिंजा असांजा पोयर खाई खाई वेहन खुटंदो कोन इंशाअल्लाह ताला। ऐं इहा मेहनत मजूरी इबादत ऐं इबादत जो मज़ो ही तॾहिं जॾहिं हलाल जो लुक़मो पेट में हुजे जंहिंजा न बच्चा हलाल जी रोज़ी खाईंदा आहिनि। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजो रब उन्हनि जी दुआ कॾहिं बि रद कोन कंदो आहे। ख़ासि अर्ज़ पूरो नात ॿुधाईंदा साईं सॾड़ो कजां त मां मदीने अचां मदीने
मदीने ते हलंदासीं इंशाअल्लाह ताला। पर मदीने जो तहां नालो छो था वठो, पहिरीं हो मूंखे जवाब ॾियो। मदीने सां प्यार आहे? जवाब ॾियो। मदीने सां प्यार आहे। जॾहिं न मदीने सां प्यार थींदो आहे त पोइ वरी ॿिए सां प्यार, ॿिए सां दिलड़ी, दिल जो लगी वई दिल बरसा उहा ॿिए सां कॾहिं न लॻंदी इको साउंड वारे खे खुदा रोज़ीअ में बरकतूं ॾे। दिल जो लगी वई दिल बरसा उहा ॿिए सां कॾहिं न लॻंदी हर बात हबीब करीमन जे मोहब्बत जा नारा हणंदी दिल जो लगी वई दिल बरसा उहा ॿिए सां कॾहिं न लॻंदी चओ। दिल जो लगी वई दिल बरसा उहा ॿिए सां कॾहिं न लॻंदी हर बात हुजूर करीमन जे मोहब्बत जा नारा हणंदी जिते राज़ी मोहम्मद बिछड़ो उहो माण्हू न ॾिसंदो ॾुखड़ो जिते राज़ी मोहम्मद मिठड़ो उहो माण्हू न ॾिसंदो ॾुखड़ो उन बाग भरे माण्हूअ जे मथां रज़ा रब जी सदा ई रहंदी उन बाग भरे माण्हूअ जे मथां रज़ा रब जी सदा ई रहंदी दिल जो लगी वई दिल बरसा उहा ॿिए सां कॾहिं न लॻंदी हर बात हुजूर करीमन जे मोहब्बत जा नारा हणंदी चाहे ॾींहुं हुजे या रात हुजे मुझे आदो सजण जी ज़ात हुजे चाहे ॾींहुं हुजे या रात हुजे मुझे आदो मदीनो पाक हुजे ॾींहुं हुजे या रात हुजे अखियुनि आदो मदीनो पाक हुजे छो त यादि नबीअ सां दिलड़ीअ खे रब ॼाणे राहत मिलंदी छो त यादि नबीअ सां दिलड़ीअ खे रब ॼाणे राहत मिलंदी दिल जो लगी वई दिल बरसा उहा ॿिए सां कॾहिं न लॻंदी हर बात हुजूर करीमन जे मोहब्बत जा नारा हणंदी शल मुंहिंजी हयातीअ में यारो अचे ॾींहुं उहो भागन वारो शल मुंहिंजी हयातीअ में यारो अचे ॾींहुं उहो भागन वारो शल मुंहिंजी हयातीअ में यारो अचे ॾींहुं उहो भागन वारो वञा मिठड़े मोहम्मद जे पाड़े दुनिया सारी जिते यार पलदिया शल मुंहिंजे हयातीअ में यारो अचे ॾींहुं उहो भागन वारो
वन्या मिठड़े मोहम्मद जे पाड़े दुनिया जहे जे दर ते पल बिया दिल जो लगी वही दिल पर सा कदह न लगदिया हर बात हुजूर करीमन जे मोहब्बत जा नाराहण दिया मुझो राशिदी इहो अकीदो सद सद में सुहिणो नींदो सैयद आहे राशिदी महबूब जे बचड़े ठाहियो मुझो राशिदी इहो अकीदो सद सद में सुहिणो नींदो शमस दीन निमाणी दिल मुंहिंजी हर वक्त पीरी अख सदींदिया शमस दीन निमाणी दिल मुंहिंजी हर वक्त पीरी अख सदींदिया दिल जो लगी वही दिल पर सा उहा बेसा कदह न लगदिया हर बात हुजूर करीमन जे मोहब्बत जा नारायण दिया इंशाअल्लाह ताला मुझा दोस्त अजीज ये मुझे हुजूर जी हदीस बुध मुझे करीम आका फरमायो फितनन ऐं फसादन जे दौर जे अंदर केड़े दौर जे अंदर जडे न दुनिया में फितना ऐं फसाद उरूज ते हुजन हिन खां वधीक ॿियो कहिड़ो ज़मानो ईंदो अल्लाह ताला पनाह में रखे उन फितनन ऐं फसादन जे दौर जे अंदर मुझे मदीने जे ताजदार फरमायो जेको न मां मुस्तफा जे हिकड़ी रुगी सुन्नत के जिंदा कंदो मुझो अल्लाह उनके 100 शहीदन जो सवाब अता फरमाईंदो अचो त पंहिंजे आका जे सुन्नतुन खे ज़िंदह कयूं ऐं मुझे मुस्तफा करीम उहा हिकड़ी ॻाल्हि ॿुधा जेका तो असांखे कान सेखारी आहे हिकड़ी ॿुधा अबे अम्मा जो अदब करण मुझे मुस्तफा सेखारियो आहे ज़ाल जा हक़ कीअं अदा कबा आहिनि मुझे मदीने जे मीर सेखारियो आहे न्याणीअ खे इज़त कीअं ॾिबी आहे मुझे मदीने जे ताजदार सेखारियो आहे पाड़े वारनि खे इज़त कीअं ॾिबी आहे मुझे मदीने जे मीर सेखारियो आहे इन हद ताईं सुम्हबो कीअं उथबो कीअं ॻाल्हाइबो कीअं हलबो कीअं सभु कुझु मुझे आका सेखारियो आहे ऐं ख़ुदा जा बाना बस रुगी इरादे करण जी ज़रूरत आहे पंधु त तूं ऐं असां ज़रूर कंदा हूं घर मां रोज़ निकिरंदा हूं रुगी हिकड़ी नियत कयूं घर मां निकिरण वक़्तु पहिरीं सॼो पेर ॿाहिरि कढी करे इरादो कयूं त मुंहिंजा महबूब ईअं कंदा हुआ सॼो ॾींहुं पंध पियो कर हुजूर जे सुन्नत जो सवाब मुफ़्त में ऐ मुझा दोस्त अजीज वरी जदे घरड़े में अची त जिया घर में पहुंची अस्सलाम अलैकुम चई पंहिंजे घर वारन के अमड़ अचे वई ओ मुझी जीजल अम्मा अस्सलाम अलैकुम मुर्की करे घरवारी अचे वई उनके प्यार सा जेको भी प्यार में नालो वठी भला बियो नथो वठी सगी पुटड़े जो नालो त प्यार सा वठंदो हई खणी चेजा ओ बिलावल जी अमड़ अस्सलाम अलैकुम जेकदे तू खिली उनके अस्सलाम अलैकुम चई उहा मुर्की तोखे वालेकुम सलाम चवे यकीन जान मुझे आका जी सुन्नत भी अदा कई तो मुझे अली दिलबर जी सुन्नत भी अदा कई ऐ मुझा दोस्त दीन एतरो सवलो आ रोजमर्रा जा कम कयो नियत रुगी हुजूर जे सुन्नत जी कयो इंशाअल्लाह उन सुन्नत जे बरकत सा एड़ी बरकत पवंदी जो खुदा कंदो काई दुखियाई कान ईंदी अचो त महबूब जे सुन्नतुन के पंहिंजे वजूद जो हिस्सो बनायो सब कम में हुजूर जे सुन्नत के आडो रखो अड़े मुझा यार ओ मुझा भा ओ मुझा दिलबर तू असा गुनाहगार थी करे जेकरे
हर कम में हुजूर खे याद कयो त मूंखे ॿुधाए त जेको वफ़ादारन जो भी सरदार महबूब आहे उहो तो असांखे भुलाईंदो। जवाब दे मुसलमान, कदे कोन भुलाईंदो। दुनिया जो दस्तूर आहे, अचानक हिडकी लगंदी आहे न पियो कंदो हई, अदे वली दाद सारियो न न न न, अदे करीम दाद सारियो न न न न, जाहिद चन्ने चारियो न न न न, से रसूल बख्श चन्ने सारियो। हिडकी खत्म थी वे, मूं चयो न त सही रसूल बख्श सारियो। यानी तू खुद बहराड़ी जा मानू चवंदो हई त भले समय मैल परे हुजे पर दिल वारो सारी दुआ त दिल मां आवाज। या गाल सच्ची आ न त पो सोच, जेकरे तोखे मूंखे दिल वारो सारे त दिल मां आवाज अचे। जेकरे मुंहिंजा दोस्त ए गोठ जो नालो चाहे से गोठ जुआन पहर, जेकरे गोठ जुआन पहर जे हिन पलाल ते हिन दिसंबर जे सीअ में वेही करे गुलाम मुझे महबूब मुस्तफा के रोई सारे ॿुधाए त मुंहिंजो मुस्तफा उनखे तनहा छॾींदो। ऐं मुंहिंजा दोस्त इन जे लाइ सवले में सवलो तरीक़ो आहे, वेह तनी सां वेह जेके वेही था ॼाणनि, वेह न साण ॿियनि मतां वेही वेल विञाई उन्हनि सां वेह। मदीने जे साईं फरमायो न त रमज़ान जा जॾहिं रोज़ा रखो, जे ॾिसो त ॿाहिरि निकिरूं था गिला कंदासीं कोन पर गिला खोरन जी ॿुधणी पवंदी। हुज़ूर फरमा घर में वेठा हुजो, तव्हांजो वेहण बि इबादत आहे, तव्हांजो वेहण भी इबादत आहे। त मुंहिंजा दोस्त अज़ीज याद रखी छॾ, जेकॾहिं ॾिसी त दिल यार मुंहिंजी इहे ॻाल्हियूं क़बूल ई नथी करे, पक सम्झ त इहा दिलि कारड़ी थी वई आहे। हाणे हिन दिलि कपिड़ो मेरो थींदो आहे त साबुण सां धोइबो आहे, पर जे साबुण सां घर में टिको न लथो त माण्हू घरवारीअ खे छा चवंदो आहे, अलाह जी बानी तोखां टिको न लथो न मूंखे ॾे, ओ जेको फलाणो धोबी आहे न माशाअल्लाह उन वटि केमिकल अहिड़ो आहे, हे त नंढड़ो दाग आहे, फलाणे मिस्त्रीअ जी हेॾी कमीस खराब हुई, हिकड़े धोप में अड़ी करे ॾिनई जो ख़बर न पई त दाग किथे आ। इन कपड़न जा दाग शहर जा धोबी लाहींदा हन, ऐं हिन दिल वारा दाग वरी मुझे मुस्तफा जा दीवाना लाहींदा हन। जे कलब वियो थई कटजी अच मुझे सजण यार वटे, साबुण हणंदई सुरहो की न घुरंदई घट, अहिड़ो ॾींदई ॾस जो मिलाईंदई मदीने जी मीर। अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां सां औलिया अल्लाह जी सुहबत, औलिया अल्लाह जी निस्बत, औलिया अल्लाह जी सुहबत नसीब फरमाए। हे शेर चे फ़कीर पंहिंजी जगह ते वञी वेहंदो, मुंहिंजो मुर्शिद साईं सजणवा, मुंहिंजो मुर्शिद सुहिणो सजणवा, ओ जेको सजणन जो भी सजणो आ, ओ जेको सजणन जो भी सजणो आ, मुझो मुर्शिद साईं सजणो आ है, मुझो मुर्शिद मिठड़ो सजणो आ, ओ जेको सजणन जो भी सजणो आ, ओ जेको सजणन जो भी सजणो आ। शैतान छड्या जे भुलाए, वेठो रब सां तन के मिलाए, ओ वेठो रब सां तन के मिलाए, खोलियो इश्क जो सुने पतन आए, खोलियो इश्क जो सुने पतन आ, ओ सुनो सजणन जो भी सजणवा। अल्लाह फरमाए इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। ऐ मुंहिंजा महबूब तुंहिंजे रब जो इरादो आ, तुंहिंजे रब जो इरादो आ त कॾहिं बि पलीती मुंहिंजा मुस्तफा तुंहिंजे आल जे भर में बचड़नि जे भर में अची नथी सघे। मां अल्लाह जी ज़ात तुंहिंजे अहल बैत खे, तुंहिंजे आल खे, तुंहिंजे घर वारनि खे, तुंहिंजे बचड़नि खे अहिड़ो त पाक बनाए छॾियो आ। पलीती तो उन्हनि जे भर में कान ईंदी, पर जेको उन्हनि जे भर में ईंदो आ उन्हनि जे सदके में मां रब उन खे भी पाक बनाए छॾींदो हा। त अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां असांखे आले रसूल जी मोहब्बत, आले रसूल जो इश्क, आले रसूल सां सच्ची ऐं पक्की प्यार करण जी तौफीक अता फरमाए। हुजूर जे सहाबा जो अकीदो, हुजूर जे सहाबा सां मुंहिंजा दोस्त अजीज निस्बत निभाइण जी रब जी ज़ात तौफीक अता फरमाए।
फरमाए, औलिया अल्लाह जे तरीके ते हलण जी तौफीक अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। 5 मिंटन घट 2 कलाक तव्हां सां कचहरी कया। अल्लाह कंदो तव्हां जो ॾिसो न, यकीन कयो तव्हां के छॾण ते दिल ई नथी चढ़े। छो त जीअं तव्हां वेठा हो 2 कलाक गुज़री विया, ॾिसां तो कोई पंहिंजे जगह तां हिलियो ई नाहे। इंशा अल्लाह ताला रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में दुआ है, अल्लाह उहे ॾींहं जल्दी आणे जो हे सॼो काफ़िलो मदीने वारे मीर जे हुज़ूर में हलिया हलूं, आका जे दरबार में हलिया हलूं, महबूब जे दरड़े ते हली करे गुंबज़े खज़रा दे निहारे। ऐं पोइ वरी ही शेर पढ़ो, साईं सॾीड़ो कजामा मदीने अचां, मां मदीने अचां तुझो रोज़ो ॾिसां, मां मदीने अचां, मां मदीने अचां, आका सॾीड़ो कजां त बचड़न सूधो अचां, साईं सॾीड़ो कजां त बचड़न सूधो अचां, मां मदीने अचां, ख्वाब अहिड़ो ॾिसां तुझा कदम चुमा, ख्वाब अहिड़ो ॾिसां तुझा कदम चुमा, ख्वाब अहिड़ो ॾिसां तुझा कदम चुमा, आका सॾीड़ो कजां मां मदीने अचां, दिल बर सॾीड़ो कजां मां मदीने अचां, तुझे दर ते अचां सूरतो सां सलियां, या रसूल अल्लाह ओ गरीबन जा मखार नबी, तुझे दर ते अचां सूरतो सां सलियां, चाचन जा मामन जा भाइरन जा सौटन जा दोस्तन जा पाड़े वारन जा, या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह, ओ यतीमन जयार नबी, तुझे दर ते अचां सूरतो सां सलियां, तुझे दर ते अचां सूरतो सां सलियां, आका सॾीड़ो कजां मां मदीने अचां, दिल पर सॾीड़ो कजां मां मदीने अचां। उथो त सलातो सलाम।